मूं ॾिनो त ज़िंदगी मौत वेचा वेछो कंहिं वार जो वेछो वार जो हाकुर जलींदो हिन में विझे त जपिड़ियो पियो ज़िंदगी मौत वेचा वेछो कंहिं वार जो हिकु फूह सां हिकिड़ी फूक आहे रुॻी फेफसा जो खणे था चए मां पोइ चए चांहि ॾे फा न वरिस हिकु फूह सां हिते ॿिए फूह सां पखी ॿिए पार जो ग़म हूंदो यार खे ॿ यार जो भले केॾो हुजे नवाब दुनिया दर गुज़र जो बाग साथ संभोड़ो जानब जाग हुते जे बैठी बुठियूं बुठी हिकिड़ो अखर साईं लिकल सिंधी जो अॻिलो आहे हाँ ना यहाँ कब्र है लहद है मड़े बुठी माना पहले शुरुआत में अल्फा शुरुआत जो हिकिड़ो लिकल अखर पंहिंजो देहाती है देहाती लफ़्ज़ है तो हुते बैठी जे बुठियूं ऊंचियूं जहिड़ियूं उथनि बुठियूं जहिड़ो उठी जा वॻ वेठा आहियूं कब्र जारी त हिते बैठी जे बुठियूं ऊंचियूं जहिड़ियूं उथनि पुठियूं पोइ सूरतूं तो खां सुहिणियूं सुठियूं पाण ते वार पंछई पिया जारियूं पानो कई सुहिणा सुता पिया सूरतूं तो खां सुहिणियूं सुठियूं वरी वियो तिन तां वैराग दुनिया दर गुज़र जो माग साथ संभूड़ो जानब जा जवान के जोधा जोधा रती अजर कयारा रती अखी वारा रती मेहंदी हथ डलने वारा जवान के जोधा जोधा सुहिणा तोखा सूदा सूदा मरी गरी थिया गूदा गूदा 6 महीना पंहिंजा जोड़ मड़ टुटी वेंदा वीर जी अॼु क़यामत सुबुह ताईं क़ाइमु हूंदी हिन ते सॼो ढांचो हीअ 6 महीना मड़े कड़ा छॾा ॾींदा जवान के जोधा जोधा सुहिणा तोखां सूदा सूदा मरी गरी थिया गूदा गूदा पोइ धूड़ जा तिन ते एतिरे 125 फुट मिटी अचे थी हा 125 मण 125 फुट 125 मण अथई फुट बाई फुट मण हुए थी जवान के जोधा जोधा सुहिणा तोखां सूदा सूदा मरी गरी थिया गूदा गूदा धूड़ जा तिन ते दूधा दूधा वठ इबरत छॾ अबाग दुनिया दर गुज़र जो माग चे ख़बर आहे केतिरी इन लाइ न आई सवार तूं अची न वठ इबरत छॾ अबाग दुनिया दर गुज़र जो माग साथ संभोड़ो जाग जानब जाग वण छॾे विया फुट घणा असांखे हिकिड़ो कंडो आहे मुंहिंजो ॾाढो चवंदो 700 वर जो आहे हाँ अहियां उभो आहे पर हाणे ॾाढो भुची वियो सफ़र वण छॾे विया फोट घणा खाई वेठा खोट घणा कलर फिटाया कोट घणा ॻाढ़ा ॻाढ़ा घोट घणा वर वञीनि खे ॾेई विया ॾुहाग दुनिया दर ई त जाम आहे अहियां मूंखे यादि करिणो आहे ऐं उहो हाकम लगारी मूंखे हलाइजो हुन में जुजाए जहिड़ा वीचारा जी जी करे हलिया ॿाड़ो न ॿोलियाऊं इहो नंढड़ पाड़ खे मुंहिंजो छिके छिनियाऊं तंहिं पोइ आऊं साजन सघी न आहियां इन नमूने जा अहिड़ा अॼु माण्हू रोई पिया वण विया वाइड़ी विया सजण सभई आऊं न मां उन्हनि लाइ जेके दुख विया ॾेई ख़बर कान पई त पहिरीं कहिड़े पार मौत मथां हाजी छा चई मारे ही शाल ते ही मूं हाजां तो हाजी छा चयो धरती जा ॻोठ संदा ॻोठ ई मड़े हाजी मड़े धी ई ॻोठ संदा ॻोठ मौत मथां मड़े हीअं विया पोइ हीअं विया इहो मूं बाक़ाइदे मुंहिंजो मामा उते इंतकाल करे वियो उनजी तुरबत मथे सिंधी में लिखियलु हो ॿिया बि कुझु बैत लिखियल हो इहो बैत मूंखे पढ़ियो अॼु बि यादि आहे वण विया वाइड़ी विया सजण सभई आऊं न रोआं उन्हनि लाइ जेके ॾुख विया ॾेई ख़बर कान पई त पहिरीं कहिड़े पार विया त सजण पंहिंजा सभई आहिनि अॼु खां मां बि के विया आहिनि अॼु माना ॾाढो इस्माइल खे पाण तुरंत माना ताज़ो वियल आहे पर तॾहिं बि चए छा थो वण विया वाइड़ी विया सजण सभई आऊं न रोआं उन्हनि लाइ जेके ॾुख विया ॾेई ख़बर कान पई त पहिरीं कहिड़े पार विया पाण खे पतो ई कोन पियो हिकदमि हलियो वियो कोई ख़बर पई के भई या बीमार थिए को सही कीअं पतो ख़बर ई कान पई त पहिरीं कहिड़े पार विया नंबर हलिया विया रांदि कंदे जेको बैत छॾिया त न त माण्हू जी गिलानो त पचाऊं था ई मनोरंजन जंहिंखे गुजराती में चवंदा सिंधी में चवंदा दंड वेंद्राए
कीम गाला अज सुबह थींदी बदली तो के जड़ी मिलंदी जान थींदई मोकरो अने बाग खड़ा को इश्क दींदई बा वेण वेंदई वाह 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 हाणे धक्की हाणे मतलब हाणे ये असांजी कचहरी मतलब पुॼाणी समापति पुॼाणी थी। मुझे नाने परदेसी फिरी सां खारो कीम गाला अज सुबह थींदी बदली तो के जदी मिलंदी जा अंगण थींदई मोकरो तो भले बाग बणा पो इश्क दींदई बात ने वेण वेंदई विसरी हाणे चङो 12 दिन जो बूर उठा मींह मलीर में टहकी निकता तू रात मुंहिंजे रूह सुते सारे में सूमर आओ हाँ आओ पोइ अॼु पण उतर पार हा चवंदो तो हाण मामा इस्माइल नहीं चवंदो टूर ॾे मामा इस्माइल ई चवंदो ये जवाब ॾींदो चवंदो हा अलॻि ते अॼु पण उतर पार ॾे ककर खे चोटी केवण कया मुंदन जी मोती को आ लालण मोती मुंद वञे थी मिलण जी घणा आहिनि बैत ये तो जहिड़े बुज़ुर्ग माण्हू जा मतिलबु जेके बैत आहिनि मुंहिंजा सनत आहे की पाणी चिमके छॾंदा आहिनि तूं बैठ दे हाँ दे तू मोटी मांडा नंढे वारे क्याऊं वार विजूं वसण आयूं थी चौड थी चौधार के उठूं इस्तंबोल दे के लान मगर पार के के रमी वयूं रूम ते के काबुल ऐं कंदार के चमकयूं चीन ते के लान समरकंद ते सार के जबी तवारे जैसलमेर ता ॾिनो बीकानेर मथे बकार के दिल्ली के दखन के गुड़न मथे गिरनार किनी अची भुज भिंजायो ॾिनी ढट मथे धार किनी अची उमर कोट ता वसायाई वलार साईं सदाई करी मथे सिंध सुकार मिठा दिलदार आलम सब आबाद पिस पवारियूं तासरिन में ताजो अल्लाह कर आजो वतन वेड़ी चन किथ वञी मतिलबु खयो आहे किथो ई छॾियो आहे ठीकु आहे शीशा लाल गुलाब जा लब न लाहींदियासीं धड़ वञी धोईंदियासीं मथो माड़ी उते मतिलबु सरबतूं ॿियूं सॼियूं कोट जा बांधणा सभु ॿारींदियासीं हंध विहाणा वेठिया खटियो खाईंदियासीं मतिलबु खटियो ई पाण जण खे चऊं था अतलस उमर कोट जा बांधणा ॿारींदियासीं हंध विहाणा वेठिया खटियो खाईंदियासीं शीशा लाल गुलाब जा लब न लाहींदियासीं धड़ वञी धोईंदियासीं मथो माड़ी हिते ॻाईंदी वञी माण्हुनि वटि वञी हुते रिढूं बकरियूं जेको माल मवेशी अॼु पाण सुखी गुज़ारे वयूं जंहिं वटि माल आहे उहो सुखी आहे साईं हाणे मोहारा जातिरा सदन कोड़ा कन जंहिंजा कापार में सो ॿुधनि कीन ॿोड़ा करे पलाण पाखोड़ा लकियूं सभु लंघे साईं जेको पलाण वियो पाखड़ो जेको रहियो हिन ते माण्हू वेही सघे थो ॿियो जेको घारियो काठियूं रीजी पलाण अचे थो असीं गॾु वाढा आहियूं मुंहिंजो ॿिए वाढो मुंहिंजो भाउ वाढो आहे त उन ते पलाण खाली अचे जो पाण उथलाए छॾियूं वचन लाइ उहो बहितरीन आहे त शाह साहिबु उन ज़माने में शाह साहिब खे 350 वरे थिया गुज़ारियो अथई ॿ वरे हर मथे ते 277 वर थिया ने शहबाज कलंदर खे 600 वरे थिया ने रखियल शाह खे 250 वरे थिया ने ही पारो कहिड़ो हा ही सचल सरमत खे पुठिया जा जो तात्काली साईं ऐं पहिरियां जा मूंखे मड़ चवंदा त तव्हांजे हिन साल गुज़ारे आहे ख़ैर हिन फील्ड में आउं नथो वञा जेके असां मथे छंडा आहियूं इहे बि ॻाल्हि सभु न कंहिं माण्हू मंझि अचे पोइ ॿार जी हिकिड़ो माण्हू तो जहिड़ो अचे त मड़ चोरी वञे हिकिड़ो अचे चका का हेॾा ई वेही जोड़ाइनि माण्हू में फ़र्क़ु माल में उथनि ॾियो हा हिकिड़ियूं मई ॾियूं 4 पगे आहिनि 4 थणे आहियूं 50,000 आहिनि न हिकिड़ियूं मई ॾियूं उतिरो ज खैं न 1.5 लख जूं 2 लख जूं केतिरो फ़र्क़ु आहे त शादी जो डोर माण्हू सभिनी सुहिणा पखी सभिनी हंज कंहिं माण्हू मंझि अचे पियो ॿाहिरि जी ऐं जे राजस्थान में जो मठगुरा मूंखे नथा कोठियो उते डोर ॾींदा हिन खे मूं पहिरीं डोर ॾिनो हिन खे पहिरीं डोर ॾिनो के उॾाई रूप के दूर को उॾा अहिड़ा किथां हुतां फोन कयां असांखे बसि हिकिड़ा बोल में तव्हां मिसालिया तौर माण्हू के उॾाई दूर को उॾा सिपरी
कि चढ़न चित ते किरसन नमो मैं गुडी जा पूत दोस्त बरा को दिल में भाई उता मुते फोन करे असि ॿेहर तैयार कई हक में तू सामा डोर दियो न हिते मूर में कास दरिया जो ज्यादा नहीं आए कि ससुई जमे शाह साहब जितना नौकरी ने धंधे वाले जनारे मड़े न में गड़े आंदे तन डूंगर मेड़ा हूं तो वरी आखिर सामी उड़ा दियो आखिर की मुश्किल हुई मड़े कुल सरात है कब्र है बड़े इनकी बड़े एनी मुश्किल में चल मिसाल में बड़े एनी मुश्किल में तो बोला भौर नांग नौर के लेंबू था डंग हणन कारा अरड़ करियो डरड़ विच वासी करान मिरु मास रीछ राकास के चिता चवन कितड़ गुर्ग मां मुर्ग के भला कितड़ गुर्ग मां मुर्ग के भांगन था भौकन बेलाई बन दयो वन विचो वर वेड़न उन्हनि जी भूख कना कूक भॼो फौजू को भॼन इन वीचार तिन तूं कीअं वेंदी हे कॾहिं हो या मणी के उते राजस्थान मद मारींदो ई मद मो नेट मां कटे ई त हर मियां कान कंदो ये नहीं थे मैं 65 वरे उम्र आऊं याद कियो इन जी प्री न हदीस याद कयो न खबर नहीं ये साईं ने पछम मारे मणी के चैलेंज कर हिंदी तो नाइ सो तो वो मुल्क क्यों है जंहिंमें 3 शयूं त हिकिड़ो हुन में मुल्क में चोर ई न आहे ने ॿियो हुन में कूड़ जी उन खे ख़बर आहे न ऐं मां हजी जहिड़ा हितां पिया अचनि त चवां त हितां पिया हुन में कूड़ जी उन खे ख़बर न आहे कूड़ कहिड़ो थिए चोरी जी ख़बर न आहे चोरी थी कहिड़ी 65 रुपए जो दातिरो खणी वियोसि भले रस्ते ते अचनि करी पियो मोटा पाऊं वरी पूंजड़ माण्हू डांगी से लिखाए थे हिते त नाई न हू माण्हू ईसाई न 9 करोड़ जी बस्ती है न थियो उन खे 35 वर्ष ऐं खून न थियो हिन मुल्क में 11 करोड़ जी बस्ती है 9 करोड़ जी बस्ती मड़े ईसाई ने इतने सही आई मुल्क में तो मला तो लक्ष्मी हुजे त लक्षण अचे न त पाण लक्षण भले नालो न होए त पाण पियो ॾुठे त पाण नमाज़ रे रोज़ो रे